अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, दड़ो भरिसां ॻोठ हाजी अब्दुल्ला कांदड़ो में मोज़िस ॻोठाणे मामा आवेस कांदड़ो ऐं संदसि बिरादरी समेत हाफ़िज़ इजाज़ शुमरो तरफ़ां प्रेस क्लब दड़ो जे सहाफ़िन ऐं संदन हाई कोर्ट जे वकील अमर जुमाणी मेमण जे मान में आजियानो ॾिनो वियो। सिंध ऑनलाइन टीवी ठठो सजावल जे ब्यूरो चीफ दरियाखान खुश्क मूजिब प्रेस क्लब दड़ो ओ जे सदर एजाज अख्तर मेमण, एडवोकेट अमर जुमाणी, इमदाद मेमण, अली रज़ा मेमण, वफ़ा चंद लाशारी, सागर दीदार कुंभर, एहसान मेमण, नकाश मुश्ताक मेमण, मुख्तार अली खोखर, आज़ाद ज़ोहिब मेमण, अकमल मेमण ऐं ॿिया मौजूद हुआ। जॾहिं त तक़रीब में अलाडिनो कांदड़ो, रमज़ान बिहार समेत ॻोठ जे ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।